दोस्तों सिंगापुर में हिकिड़ी टकरी आहे जंहिंखे ॻाढ़ी टकरीअ जे नाले सां सॾींदा आहिनि। जेकॾहिं अव्हीं उन टकरीअ जे ओसे पासे रहंदड़ वॾड़नि खां पुछा करियो त टकरी ॻाढ़ी छो आहे त उहे बि अव्हां खे हीअ आखाणी ॿुधाईंदा त पुराणे ज़माने में सिंगापुर जे ओसे पासे वारो समुंड कटार मच्छुनि सां भरियो पियो हूंदो हो। उहे मच्छूं समुंड जे वॾियुनि वॾियुनि लहरुनि में लुढ़ी किनारे ताईं ईंदियूं हुयूं। उन्हनि ख़ौफ़नाक मच्छुनि जे डप खां माण्हू समुंड में न विहिजी सघंदा हुआ ऐं न वरी किनारे ते घुमी सघंदा हुआ। वेचारा मुहाणा पंहिंजी रोज़ीअ कमाइण जे लाइ आता हूंदा हुआ, छो जो कटार मच्छूं न रुगो हुननि जे उछलायल ॼार खे फाड़े चीरे छॾींदियूं हुयूं, पर उन्हनि जूं ॿेड़ियूं बि भञी भोरे ॿोड़ींदियूं हुयूं। नेठि इहा ॻाल्हि सिंगापुर जे बादशाह ताईं पहुती, जंहिं उन्हनि मच्छुनि मां छुटकारो हासिल करण जो फ़ैसिलो कयो। बादशाह पंहिंजनि सिपाहियुनि खे हुकुम ॾिनो त समुंड जे किनारे ते जिते कटार मच्छूं घणियूं हुजनि उते वञी क़तार करे बीहो ऐं जीअं ई लहरुनि सां गॾु कटार मच्छूं लुढ़ंदियूं किनारे ताईं अचनि त अव्हीं पंहिंजनि भालनि सां उन्हनि खे टुकर टुकर करे छॾियो। इहो हुकुम ॿुधी सिपाही हिकिड़े हथ में भालो ऐं ॿिए हथ में ढाल खणी वञी किनारे ते क़तार ॿधी बीठा। सिपाही मच्छुनि ते हमले करण जे लाइ संभरिया बीठा हुआ, पर जीअं ई समुंड जी तूफ़ानी लहर किनारे ॾांहुं आई त हुननि खे हमले करण जो वझ ई कोन मिलियो। कटार मच्छूं ॾाढीअ तेज़ीअ सां हुननि ॾांहुं वधियूं ऐं पंहिंजनि नोकदार चुंबुनि ऐं कातीअ जहिड़नि परनि सां सिपाहियुनि खे वढे चीरे छॾियो। हुननि मां केतिरा ई उफट मरी विया ऐं बाक़ी जेकी बचिया से फटिजी पिया। इन्हीअ ते बादशाह हुकुम ॾिनो त उन्हनि जी जाइ ते नवां सिपाही अची बीहनि, पर मच्छुनि उन्हनि खे बि मारे ऐं फटे विधो। अहिड़ीअ तरह केतिरा ई भेरा कोशिश कई वई, पर कामयाबी हासिल कोन थी। इहो समूरो वक़्तु हिकु नौजवान छोकिरे हिक तरफ़ बीठे तमाशो ॾिठो। हुनखे ॾाढो अजब लॻो त सिपाही कनि छा पिया। नेठि हू बादशाह वटि वियो ऐं हुनखे चयईं त बादशाह सलामत, अव्हां हिननि सिपाहियुनि खे छो पिया मारायो? बादशाह वराणियो त छोकरा, आउं भला ॿियो करे बि छा थो सघां। छोकिरे बादशाह खे चयो त जेकॾहिं अव्हां हिन सॼे किनारे ते केवड़े जे वण जा थुड़ हणायो त मच्छूं बि अॻिते कोन वधी सघंदियूं ऐं सिपाही बि मरण या फटजण खां बची वेंदा। बादशाह खे छोकिरे जी इहा सलाह ॾाढी वणी। हू हैरान थी वियो त हिक नंढड़े छोकिरे कहिड़े न अक़ुल जी ॻाल्हि कई आहे। तंहिं करे हुन हिकदमि पंहिंजे माण्हुनि खे हुकुम ॾिनो त जेतिरा बि केले जा वण हथ अचनि उन्हनि जा थुड़ वढे किनारे ते हणो त किनारे सां हिकु भित ठही वञे। हुकुम ॿुधंदे ई माण्हू हिकु वेझे बाग़ में विया, जितां केलनि जा केतिरा ई थुड़ आणे किनारे ते हिकु भित ठाहे वरिताऊं। जल्द ई समुंड जूं लहरूं किनारे ॾांहुं डोड़ण लॻियूं। उन्हनि लहरुनि में एतिरियूं त कटार मच्छूं हुयूं जो उन्हनि सां सॼो पाणी अछो थी वियो हो। लहरूं मच्छुनि समेत तेज़ीअ सां डोड़ंदियूं अची केलनि जे थुड़नि जी दीवार सां टकरियूं। मच्छुनि जे तिखनि परनि जूं छुरियूं केले जे वणनि जे नरम खल खे चीरींदियूं ऐं अंदरि हलियूं वयूं ऐं उते फासिजी पयूं। पोइ सिपाहियुनि अॻिते वधी पंहिंजनि भालनि सां मच्छुनि खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो। अहिड़ीअ तरह हर भेरे समुंड जे लहरुनि सां गॾु कटार मच्छुनि जो हिकु वॾो ढेर ईंदो हो ऐं मरंदो वियो, तां जो पाणीअ में हिकिड़ी बि कटार मच्छी न बची। कटार मच्छुनि खे अहिड़ीअ रीति मरंदो ॾिसी बादशाह खे ॾाढी ख़ुशी थी, पर पोइ जॾहिं हुन नौजवान छोकिरे जे अकुल ते सोच वीचार कई त हुन खे ॻणती वठी वई। हुन दिल ई दिल में चयो त इहो सियाणो छोकिरो वॾो थी मुंहिंजे तख़्त ऐं ताज जे लाइ हिकु तमामु वॾो ख़तरो थी सघे थो। इन मुआमिले ते हुन जेतिरो बि वधीक सोचियो थे ओतिरो ई हुन जो डपु बि वधियो थे। नेठि हुन पंहिंजे पहिरेदारनि जे सरदारनि खे घुराए पंहिंजी दिल जी ॻाल्हि ॿुधाई। ॻाल्हि ॿुधी हू सम्झी वियो त बादशाह जो असल मक़सदु छा आहे ऐं मोकिलाए हलियो वियो। अध राति हुन 400 सिपाही उन टकीरीअ ॾांहुं उमाणिया जिते हिकु नंढड़ी झूपड़ीअ में उहो अक़लमंद छोकिरो रहंदो हो। उते सिपाहियुनि ॾिठो त छोकिरो गहरीअ निंड में सुतो पियो आहे, तंहिं करे वझु ॾिसी हुननि हुन खे क़तलु करे छॾियो। छोकिरे जो खून टकरीअ जी चोटीअ तां हेठि किरण लॻो ऐं उहो जिते बि किरियो थे उहा ज़मीन ॻाढ़ी थी वई थे। उन ई नंढड़ी टकरीअ जी ज़मीन अॼु ॾींहं ताईं ॻाढ़ी आहे ऐं हिते जा रहाकू अॼु बि उन खे ॻाढ़ी टकरी करे सॾींदा आहिनि। दोस्तों इहा मालूमात अव्हां खे कीअं लॻी? पंहिंजी राय कमेंट्स में ज़रूर लिखिजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान कादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।